हुकूमत पघारदार तबके ते टैक्स वधाइण वारी IMF जी तजवीज़ रद्द करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि टैक्स तजवीज़ुनि बाबति इजलास। वज़ीर आज़म पारां पघारदार तबके ते टैक्स लॻाइण वारी तजवीज़ वापसि करण जी हिदायत। हुकूमत पेंशनर्स ते टैक्स लॻाइण वारी तजवीज़ ते अञा ताईं फ़ैसिलो न करे सघी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 4 खां 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो। पधिराई मूजिबि वज़ीर आज़म 4 ऐं 5 जून ते चीन जे शहर शंज़ेन ऐं 6 खां 7 जून ताईं बीजिंग जो दौरो कंदो। शहबाज शरीफ 8 जून ते चीन जे शहर ज़ियान बि वेंदो। वज़ीर आज़म चीन जे दौरे दौरान चीनी सदर ऐं हुकूमती उहिदेदारनि सां मुलाक़ात कंदो। PTI बानी पंहिंजे ट्वीट खां इनकार करे या पंहिंजी नाअहली तस्लीम करे KP जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर अची ॻाल्हियूं करे NRO खां सवाइ कंहिं बि मसइले ते वेहण लाइ तयारु आहियूं। सियासी जमायतुनि खे गॾिजी वेही मुल्क खे अॻिते वठी हलणु घुरिजे। ख़ैबर पख्तूनख्वा जी गवर्नर फैसल करीम कुंडी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पीपुल्स पार्टी जी मरकज़ी कमेटी वफ़ाक़ी काबीना जो हिसो न बणिजण जो फ़ैसिलो कयो आहे। मुस्तक़बिल में PP हुकूमत जो हिसो बणिजंदे नज़र न पई अचे। हैदराबाद गैस सिलेंडर धमाके जो हिकु वधीक ज़ख़्मी ज़िंदगी जी जंग हाराए वियो। हैदराबाद सिलेंडर सानहे में हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी यार थी वियो। सड़ी ज़ख़्मी थियल मोहम्मद फैज़ान सिविल अस्पताल कराची जे बर्न्स वार्ड में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फैज़ाबाद जी मस्जिद में जनाज़े नमाज़ पढ़ाई वई। चूंडियल नुमाइंदनि समेत इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। गैस सिलेंडर जे धमाके सबबि यार ॼणनि जे फ़ौत थियण ते फैज़ाबाद वारे इलाइक़े में सोग जी लहर बरक़रार। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद गैस सिलेंडर धमाके वारे वाक़े में फ़ौत थी वियलनि जे वारिसनि लाइ 10 लख रुपया माली इमदाद जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़ख़्मियुनि खे 5 लख ॾिना वेंदा। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात। ॼाम ख़ान शोरो जो चवणु आहे त मुश्किल घड़ीअ में फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जे वारिसनि सां गॾु आई हू। यूरोपी कमीशन PIA ते लागू पाबंदी हटाइण खां इनकार करे छॾियो। सिविल एविएशन पारां सही क़दम न खणण ते यूरोपी कमीशन तरफ़ां PIA तां पाबंदी हटाइण खां इनकार कयो वियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त हुकूमत सिविल एविएशन में क़ाबिल ऑफिसर मुक़ररु करे। ज़रियनि जो चवणु आहे त यूरोप में उॾामनि जी अदम बहाली सां PIA जी निजकारी ते नाकारी असर पवण जो ख़ौफ़ आहे। खानगी एयरलाइन जी उॾाम जी कराची एयरपोर्ट ते हंगामी लैंडिंग। सिंध जो गवर्नर बि सवार हो। खानगी एयरलाइन जी उॾाम कराची खां इस्लामाबाद वञी रही हुई। जहाज़ में टेक ऑफ करण जे फौरी बाद फ़नी ख़राबी थी। पायलट कराची एयर ट्रैफिक कंट्रोल खां हंगामी लैंडिंग जी इजाज़त घुरी। जहाज़ में गवर्नर कामरान टेसोरी ऐं संदसि घर भातियुनि समेत 150 खां वधीक मुसाफ़िर सवार हुआ। सिंध हुकूमत ज़राअत खाते खे ज़रई यूनिवर्सिटी टंडोॼाम जे शागिर्दनि खे बिना व्याज कर्ज़ ॾियण लाइ मैकेनिज़्म ठाहिण जी हिदायत करे छॾी। ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठि ज़राअत खाते जी ज़रई तहक़ीक़ विंग जो इजलास। DG पारां रिसर्च विंग ऐं फ़सलुनि जे मयार बाबति ब्रीफिंग। ज़राअत वारे वज़ीर हिदायत कई आहे त ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे बिना व्याज कर्ज़ ॾियण लाइ ज़रई तहक़ीक़ विंग मैकेनिज़्म जोड़ियो वञे। ग्रांट लाइ वॾे वज़ीर साहब ॻाल्हाईंदुसि त जीअं नौजवान पंहिंजो ज़रई कारोबार शुरू करे सघनि। अंबनि खजुनि कपह जी पैदावार ऐं मयार खे वधीक बहितर बणायो वञे। हुकूमत हारी कार्ड ते कमु शुरू करे छॾियो आहे। कराची में जमायत इस्लामी पारां गज़ा मिलियन मार्च। वॾे अंग में कारकुननि जी शिरकत। गज़ा जे मज़लूम फ़लस्तीनियुनि सां कए जो इज़हार। अमरीका इसराइल जी हिमायत करण खां नथो मुड़े। अमरीका इंसानियत जो दुश्मन आहे। अमरीका इराक़ ऐं अफ़गानिस्तान में रत वहायो। गज़ा में क़त्लेआम जे ख़िलाफ़ वाशिंगटन में बि एहतजाज थी रहियो आहे। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान जो मिलियन मार्च खे ख़िताब। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सॼी दुनिया में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे पासपोर्ट जारी करण में देर जो नोटिस विझी छॾियो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो लंडन में पासपोर्ट ऐं नादरा सेंटर्स जो दौरो। घरू वज़ीर समुंड पार पाकिस्तानियुनि जी सहूलियत लाइ अर्जेंट पासपोर्ट 7 ॾींहनि में जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। नॉर्मल पासपोर्ट 3 ॾींहनि में जारी थींदो। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पासपोर्ट में देर कंहिं सूरत में बर्दाश्त न थींदी। जेकॾहिं पासपोर्ट वक़्त ते जारी न थिए त लाॻापियल ऑफिसरनि ख़िलाफ़ एक्शन वरितो वेंदो।
सिंध समेत सॼे मुल्क में गर्मी जी लहर बरक़रार। सभ खां वधीक गर्मीपद 48 दादू ऐं लाड़काणे में रिकॉर्ड सखर 47 ऐं नवाबशाह में पारो 46 डिग्री ग्रेड ताईं रहियो। कराची में 47 डिग्री सेंटीग्रेड, हैदराबाद में 45 ऐं मिठी में 43 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। कराची में गर्मी जी शिदत में घटिताई ऐं कुझु हंधनि ते हल्की बरसात जो इम्कान। सुभाणे खां छंछरु ताईं कराची में तेज़ सामुंडी हवाऊं घुलंदियूं। सामुंडी ककरनि सबबि कुझु हंधनि ते राति जे वक़्तु बूंदाबांदी पइजी सघे थी। रतोदेरो में वेस्तर ऐं जलबाणी धुरियुनि में जदीद हथियारनि सां हिक ॿिए ते फायरिंग वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार मामले जो नोटिस वरितो। रतोदेरो में छेड़े बाबति SSP लाड़काणे खां तफ़सील तलब। पुलिस कानून जी रिट जे क़याम खे यकीनी बणाए घरू वज़ीर जी हिदायत। घरू वज़ीर चयो आहे त शहरियुनि जी जान ऐं माल जी सलामती जहिड़नि क़दमनि में का कसर न छॾी वञे। पुलिस कानून मुताबिक़ मामले जी जांच करे। सब इंस्पेक्टर मोहम्मद सिद्दीक ब्रोही जी फरियाद ते ॿिन्ही धुरियुनि जे 33 ॼणनि ते केस दाख़िल। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल ब्लॉक 7 में फुर दौरान हथियारबंदनि हथां नौजवान क़तल। 27 वरियनि जे अर्तिका खे बेकरीअ खां घर वेंदे फ़ौरन रोकियो ऐं मज़ामत ते फायरिंग कई। फ़ौरन नौजवान खां मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं मोटरसाइकिल बि फुरे विया। वाक़े जी वीडियो साम्हूं अची वई। ॾोहनि ख़िलाफ़ नाक़स कारकर्दगी ते SHO गुलशन इकबाल मुअत्तल। नौजवान जे क़तल वारे वाक़े जो केस दाख़िल। पीर जे ॻोठ में अणॼातल हथियारबंदनि हथां नौजवान क़तल। गुल्लू पकोड़ाई चौक वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हड़ी कच्ची आबादी वासी नौजवान रियाज़ उॼण खे क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। इलाइक़े में दहकाव। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ती तंज़ीम जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरड़ा। मीरपुर माथेलो, खानपुर महर, दादलगारी, पनुआकिल, कंबर, शेदात कोट, कंदकोट, कशमोर, गुड्डू, बख्शापुर, पनुआकिल, राणीपुर, पड़ीदन, सिजावल जूणे जो, ठरी मीरवा, काज़ी अहमद, उडेरो लाल, टंडोला यार, भिटशाह, दादू, मेहर, बख्शापुर, ठकराठू, गुलाब लगारी, बाकराड़ी, सगियो, कंडियारो, गंबड़, नव दंबालो, थरड़ी मोहब्बत, थाणो बुला खान ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी धरड़ा हया विया। एहतिजाज में सहाफ़ियुनि, सियासी समाजी कारकुननि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। भारतीय लोकसभा जूं चूंडूं मुकमल। एग्ज़िट पोल में BJP जी वाज़े सरसी जी दावा। लोकसभा जे 7 ऐं आख़िरी मरहले लाइ 8 रियासतुनि जे 57 सीटुनि ते वोटिंग खां पोइ चूंडुनि जो मरहलो ख़तमु थी वियो। वोटनि जो टर्न आउट 49% रहियो। भारतीय ऑपोज़िशन एग्ज़िट पोल में BJP जी अक्सरियत रद्द करे छॾी। वोटनि जी ॻणप जो अमल ऐं हतमी नतीजनि जो ऐलान 4 जून ते कयो वेंदो। हमास सां जंगबंदी जी सूरत में नेतन्याहू जी हुकूमत किराइण जी धमकी। इसराइल जी गॾियल हुकूमत जे ॿिनि इंतिहा पसंद इतिहादी वज़ीरनि पारां इसराइली वज़ीर आज़म खे हमास सां जंगबंदी जी सूरत में हुकूमत इतिहाद छॾण ऐं हुकूमत किराइण जी धमकी ॾिनी वई। ईरान जे अॻूणे सदर मोहम्मद अहमदी निजाद सदारती चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। अली लारीजानी, वाहिद हकीमियान ऐं सईद जलीली बि नामज़दगी फॉर्म जमा कराए चुका आहिनि। ईरान में सदारती चूंड मुहिम 12 खां 27 जून ताईं हलाई वेंदी। सदारती इलेक्शन 28 जून ते थींदी। T20 वर्ल्ड कप जी ॿी मैच में वेस्टइंडीज़ ऐं पापुआ विच में मुक़ाबिलो जारी। पापुआ वेस्टइंडीज़ खे 137 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। वेस्टइंडीज़ पारां टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। ऐं मीरपुर ख़ास में अंबनि जे फेस्टिवल जे मौक़े ते साइकिल रेस जा मुक़ाबला। औरतुनि तोड़े मर्दनि जे मुक़ाबलनि में कराची सां तालुक़ रखंदड़ साइकिल कामयाबी माणे वरिती। साइकिल रेस जे मुक़ाबलनि में कराची, हैदराबाद, ठिटो ऐं मीरपुर ख़ास जे 44 साइकिल्स हिसो वरितो।